नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे टालपुर वॾा खां ख़बर ॾिना आहियूं। टालपुर वॾा भरिसां ख्वाजा बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो। अब्दुल मजीद ख्वाजा ज़ख़्मी अब्दुल मजीद ख्वाजा ॿुधायो त कल्ह शाम शहर खां वापसी घर ते वञी रहियो हुउसि त असांजे बिरादरी जा कुझु माण्हू बाशन परवेज़ ख़ालिद आज़म रस्ते ते लठियूं ऐं कुआरियूं खयों बीठा हुआ, जिन मूंखे मारण जी कोशिशि कई, पर मां भॼी जान बचाए टालपुर वॾा चौकी ते पहुतुसि ऐं पुलिस खे एतिरा ॾिनो, पर टालपुर वॾा चौकी इंचार्ज चयो त पैसा ॾे त पोइ तोसां पुलिस वारो कढाए ॾियां। जंहिं बाद मजबूर थी सिज लहण बाद घर रवानो थियसि त रस्ते ते बीठल बिरादरी जे माण्हुनि मोटी लठुनि कुआरियुनि सां हमिलो करे ॾिनो ऐं मूंखे ज़ख़्मी करे विधो। जंहिं बाद मां रतो रत ॻाड़ंदे टालपुर वॾा चौकी ते पहुतुसि, पर पुलिस बि मूंखां फ़रियाद न वरिती ऐं मां कुंभ थाणे ते अची NC कराई, जिथां मूंखे मेडिकल लेटर पिणु ॾिनो वियो। ज़ख़्मी अब्दुल मजीद ख्वाजा ॿुधायो त जवाबदार बाअसर हुजण जे करे पुलिस मुंहिंजी हिकु बि नथी ॿुधे। हिन SSP खैरपुर DIG सखर खे अपील कई त साण इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।